नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त मशहूर ख़तीब अलामा ज़मीर अख्तर नकवी दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। हिन हवाले सां संदसि वेझनि माइटनि ॿुधायो त अलामा ज़मीर अख्तर नकवी खे राति जो देर सां ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। ज़मीर नकवी जी मैयत अनचोली इमाम बारगाह मुंतक़िल कई वेंदी। अलामा ज़मीर अख्तर नकवी भारतीय शहर लखनऊ में पैदा थियो। हिकु ख़तीब हुजण सां गॾोगॾु शाइर बि हो। ज़मीर अख्तर नकवी शाइर, मरसिया, निगाहकारी समेत केतिरियूं ई किताबूं लिखियूं हुयूं। हिन शहज़ादा कासिम बिन हुसैन ते ॿिनि जुल्दनि ते बदर यादगिरियूं लिखियूं आहिनि। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल अलामा ज़मीर अहमद नकवी जी लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे मरहूम जी मग़फ़िरत जे लाइ दुआ कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।